वॉइस ऑफ प्राइवेट खबर सिर्फ जारी खबर शेयर करदासीं मोरे खां। रिपोर्टर हाफिज हुसैन अबड़ो। मोरे में आल पाकिस्तान वागा हेडन हेलीकॉप्टर्स मजदूर यूनियन पारां वागा ऐं पावर कंपनी खे निजकारी करण खिलाफ वारे वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले खिलाफ़ अॼु मोरे वापडा ऑफिस में हाइड्रो यूनियन जे मजदूरनि रैली जे सूरत में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवानी जावेदन चेयरमैन इम्तियाज़ मल्ला, अब्दुल खालिक सुमरो, शाहनवाज़ मल्ला ऐं शिरियाज़ मेमन, असलम आबाद, शफ़क़त कुरैशी, सिकंदर संदीलो ऐं ॿियनि करे रहिया हुआ। उन मौक़े ते अॻुवाननि निजकारीअ खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे मीडिया अॻियां चयो त असांजे क़ाइदे अब्दुल लतीफ़ निज़ामानी साहिबा, खुर्शीद अहमद साहिबा क़ाइदनि जे हुकुम खे लाॻू कंदे निजकारी खिलाफ़ मोरे में एहतजाज करे रहिया आहियूं ऐं असीं कॾहिं बि वफ़ाक़ जे निजकारीअ वारे फ़ैसिले खे क़बूल न कंदासीं ऐं असां अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि वधीक चयो त पावर कंपनी जे निजकारीअ सां वापडा जे मज़दूरनि ऐं अवाम खे तमामु घणो नुक़सानु रसंदो ऐं निजकारीअ वारे अमल मज़दूरनि मुलाज़िमनि लाइ तमामु घणो नुक़सानकार आहे। उन करे वफ़ाक़ खे घुर्जे त पंहिंजे निजकारीअ वारो कयल फ़ैसिलो वापसि वठे ऐं हिननि खे वधीक मीडिया अॻियां ॻाल्हाईंदे चयो त ही वफ़ाक़ असां मुलाज़िमनि जे पघारूं वधाए ऐं बंदि कयल पघार मुलाज़िमनि खे ॾिनी ॾेई ऐं असांखे वधीक ॾिनी वञनि। वॉइस ऑफ प्राइवेट खे लाइक करणु शेयर करणु न विसारींदा।